Bismillahirrahmanirrahim. Today on 10th May at the time of Fajr, we have given a strong punch to our coward enemy. Alhamdulillah. Nare Takbir. Allahu Akbar. पाकिस्तान जो बुज़दिल दुश्मन भारत के भरपूर जवाब हाथी शरीयत खिलाफ पाकिस्तान ऑपरेशन बुनियाद मरसूस जो आगाज़ करे छो। पाकिस्तान के जंगी जहाज़न जदीद ड्रोन और मिसाइल्स भारत में तबाही मचाई छी। केतराई फौजी थाक तबाह पाकिस्तानी मिसाइलन अग्यां भारत जो S-400 डिफेंस मिसाइल सिस्टम नाकाम। भारत से 12 का वधीक हदफन के निशान बढ़ाए पियो। सिक्योरिटी सरीन जो चमड़ाहित पठानकोट में एयरफील्ड आदमपुर से भारतीय एयरबेस आर्टिलरी गन पोजीशन धरण 11 ब्रह्मोस स्पोर्ट्स साइट उधमपुर एयरबेस ब्रिगेड हेडक्वार्टर केजी टॉप उड़ी सप्लाई डिपो के तबाह कयो पियो। बयास इलाइक़े ब्रह्मोस में मिसाइलन के ज़ख़ीरे के निशान बढ़ाए वियो। पाकिस्तान साइबर हमले ज़रिए हिंदुस्तान के 70 सैकड़ों बिजली बंद करे छॾी। भारतीय राजधानी नई दिल्ली के फिजाउन में पाकिस्तानी ड्रोन उॾामो। हुकूमती इख्तियारनि जो चमड़ाहित पाक फोर्सेस सिर्फ भारतीय फौजी ठिकाणनि के निशान बढ़ाए रही है। भारतीय फौज पाकिस्तान की कामयाब जवाबी कार्रवाई जो एतराफ़ करे वरितो। ब्रीफिंग दींदे तर्जमान भारतीय फौज चमड़ाहित भारतीय एयरबेसिस ते पाकिस्तानी बेड़ाक जहाज़न हमला कया। पाकिस्तान हाई स्पीड मिसाइलन से भारतीय एयरबेसिस ते हमला कया। पाकिस्तान 26 हंधे जहाज़न मिसाइल ऐं ड्रोन ज़रिए निशान बढ़ायो। पाकिस्तान राजौरी पठानकोट अदमपुर समेत ॿिनि हंधनि ते हमला कया। पाकिस्तान जे हमलनि सां तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। पाक फौज ड्रोन्स ऐं ब्रिगे फ़ासिले ताईं मार कंदड़ हथियार इस्तेमाल कया। कुछ इलाक़नि की जवाबी कार्रवाई भारत के गोडा खोलण ते मजबूर करे छॾियो। पाकिस्तान के जंग ख़त्म करण लाइ मिनतूं। भारत जो पाकिस्तान सां राब्तो। पाकिस्तानी भारत के डीजी मिलिट्री ऑपरेशन में हॉटलाइन ते राब्तो। पाकिस्तान भारत की अगराई बाबत मौक़िफ़ का आगाह कयो। भारतीय फौज के तर्जमान कर्नल सुफिया कुरैशी जो चमड़ाहित पाकिस्तान सां वधीक छिकताण नथा चाहिनि। पाड़ेसरी मुल्क भी छिकताण खां पासो कनि। भारत के भरपूर जवाब ॾियण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सियासी क़यादत सां राब्तो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिलावल भुट्टो सरदारी मौलाना फजल सुलेमानी बैरिस्टर गौहर खान सां राब्तो कयो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी हाफ़िज़ नईम ख़ालिद मक्सी ऐं चौधरी सालिक सां राब्ता। वज़ीर आज़म सियासी क़यादत के भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई बाबत एतमाद में वरितो। संदसि चमड़ाहित पाक फौज भारत अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। पहलगाम वाक़े बाद अणुधुरी जांच जी आछ कई हुई पर भारत ॾे छॾी। अमेरिकी पड़ी वसीर मार्को रोबियो जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां टेलीफोनिक राब्तो। अमेरिकी पड़ी वसीर तरफा पाक भारत छिकताण घटाइण लाइ सरकार जी आछ। अमेरिकी पढ़ी तर्जमान जो चमड़ाहित मार्को रोबियो मुस्तक़बिल में तकरारनि खां बचण लाइ अमरीका तरफा तामीरी सरकार जी आछ कई आहे। अमेरिकी पढ़ी वसीर जो पाकिस्तानी हममनसब इसहाक डार सां बि राब्तो ज़रिए मौसूफ़। अमेरिकी पढ़ी वसीर पाक भारत छिकताण घटाइण ते ज़ोर ॾिनो। पाक फौज 3 एयरबेसिस ते भारतीय हमला नाकाम बढ़ाए छॾिया। DGISPR जो चमड़ाहित भारतीय फौज नूर खान एयरबेस मुरीद एयरबेस
ऐं शोरकोट खे निशानो बणायो। पाक एयरफोर्स जा समूरा असासा महफ़ूज़ आहिनि। कुझु मिसाइल एयर बेसिस ते किरिया, को बि नुक़सान न थियो। भारत अवामा ज़मीन ते फायर कंदड़ मिसाइल फायर कया। भारत 6 बैलिस्टिक मिसाइल फायर कया, जिन मां 5 अमृतसर में किरिया। भारतीय सिखनि खे निशानो बणाए पियो वञे। भारतीय पंजाब ते अफगानिस्तान ते हमला। भारतीय शरंगेज़ी जो सबूत आहे। अफगानिस्तान ते बि भारत मिसाइल फायर कया आहिनि। असांजे जवाब जो इंतज़ारु कयो। सिखनि सां हमदर्दी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तान भारत खे जवाब ॾिनो। दुनिया ॾिसी रही आहे। इहो नथो थी सघे त भारत पंहिंजो कमु कंदो वञे ऐं हू इंतज़ारु कंदा रहनि। नूर ख़ान शोरकोट सखर एयरपोर्ट ते हमला कया पिया। भारतीय अमलनि में 35 ॼणा शहीद थिया आहिनि। भारत लिकी लिकी मिसाइल ऐं ड्रोन हमला कंदो रहियो। भारत जा हिन वक़्त ताईं 80 ड्रोन तबाह करे चुका आहियूं। फतह पाकिस्तान जी थींदी कार्रवाई दिफ़ाई क़दम तौर कई। दुनिया जी ज़िम्मेवारी आहे त भारत खे सम्झाए उन कहिड़ी ग़लती कई आहे।